तंहिंजे साईं ॾाढी यकी असांखे अदो लियाकत चवंदो हो त बाबा मां वटि अचो वर्करनि सां मिलो। हिन महिल असां अचे इकट्ठे थिया आहियूं इन शइ जे बारे में जेके बि तनातुला मसइला आहिनि उन्हनि खे तव्हां ताईं उहे मसइला तव्हांजा हल कजनि ऐं पार्टी जे प्लेटफॉर्म ते पार्टी जे झंडे ते जेके असां हिते यकी ते हिन ऑफिस में टाइम पियो सॼे बदमाश मूंखे उहो टाइम बि यादि आहे जॾहिं असांजो मोहम्मद कामिल भुट्टो साहिबु ऐं वको साहिबु हिते हूंदा त हिते बीहंदा हुआसीं। मुंहिंजा दोस्त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद अहिड़ी पार्टी आहे जीअं अॻे चवंदा त बाबा कंहिं खंभ खे बीहारे जो उहो बि खटी अल्लाह जी महिरबानी सां ख़ासि करे कंबर शहर जो अवाम इहो ई कुझु करे ॾेखारियो आहे अॻे 15-20 सालनि में। संदसि शुक्रगुज़ार आहे। अॻ में कुझु टाइम कंबर जी ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो हो, उन खां बाद हिकु 15-16 सालनि जो गैप थियो जेका हिन इलेक्शन में तव्हां कंबर जे अवाम महिरबानी सां दोस्तनि जी महिरबानी सां उहो ख़िदमत करण जो मौक़ो मिले हुओ। बिल्कुलु खणी ईअं चवां त असांजे हिन शहर में प्रॉब्लम्स वञनि था वधंदा, पर मां खणी ईअं चवां त उन्हनि जा वधाइण जा हिकिड़े क़िस्म जा असां ई ज़िम्मेवार आहियूं। ईअं खनि चवां त असां ई ज़िम्मेवार आहियूं। टाउन कमेटी आहे, उन टाउन कमेटी में हिन 4 साल ताईं कोशिशि कईसीं त कुझु वधीक उनखे अॻिते वधे, पर जीअं चवां त उनखे उन हिकिड़े देगड़े खे खाइण खां हिते एतिरी ख़ल्क हो सूबे खां वठी शदाबकोट खां वठी भरियल आहे जंहिं जे करे हिते प्रॉब्लम्स थियनि था। हेॾो सारो शहर आहे, हक़ीक़तनि जेके भंगी आहिनि उहे 50 या 70 भंगी खां मथे कोन्हनि, पर हिते भंगियुनि जी पघार जेके खणंदड़ आहिनि उहे 500 खनि थींदा। सो तव्हां दोस्तनि खां जेको टाइम बि करे सघिया दोस्तनि कई हुई, पर हिन महिल तव्हां सभिनि जो कोऑपरेशन ज़रूरु इहो वठंदासीं त इहे जेके माण्हू हिते कंहिंजे शहर मां कंहिंजा बॉडीगार्ड कंहिंजा ड्राइवर कंहिंजा पटे वाला पोइ बलोचिस्तान हुजे अचे हिते उहे भंगियुनि वारी नौकिरी जी पघार वठनि था, गाॾियुनि ऐं पिकअपुनि ते चढ़ी अचे थो, त उन्हनि शयुनि खे ख़तमु करण लाइ तव्हां शहर जो ताउन ज़रूरु खपंदो। त हिकिड़ी शइ आहे उनखे जेसि ताईं असां जेतिरो